ख़बर पहुचायूं पिया। इमरान माची पाण फ़ोन करे अगवा बाबति ॿुधायो आहे, कंहिं बाज़ियाब करायो वञे, इहो चवणु आहे ईदी सेंटर जे इंचार्ज जो। ख़ैरपुर जे ॻोठ नंगरेजा में मैयत खणी वेंदड़ ईदी रज़ाकार एम्बुलेंस समेत अगवा थी वियो आहे। जॾहिं त ईदी सेंटर जे इंचार्ज जो चवणु आहे त ईदी रज़ाकार इमरान माची ख़ैरपुर जे ॻोठ में मैयत वापसि छॾे ईंदे अगवा थी वियो आहे। इमरान माची पाण फ़ोन करे अगवा बाबति ॿुधायो आहे, कंहिं बाज़ियाब करायो वञे। अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया लाड़काणे मां। ख़ैरपुर जे ॻोठ नंगरेजा में मैयत खणी वेंदड़ ईदी रज़ाकार एम्बुलेंस समेत अगवा थी वियो आहे। ईदी रज़ाकार इमरान माची ख़ैरपुर जे ॻोठ में मैयत छॾे वापसि ईंदे अगवा थियो आहे। ईदी सेंटर जे इंचार्ज जो चवणु आहे त इमरान माची पाण फ़ोन करे अगवा बाबति ॿुधायो आहे, कंहिं बाज़ियाब करायो वञे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर कंदा हलूं। ख़ैरपुर जे ॻोठ नंगरेजा में मैयत खणी वेंदड़ ईदी रज़ाकार एम्बुलेंस समेत अगवा थी वियो आहे। ईदी रज़ाकार इमरान माची ख़ैरपुर जे ॻोठ में मैयत छॾे वापसि ईंदे अगवा थी वियो आहे। ईदी सेंटर जे इंचार्ज जो चवणु आहे त इमरान माची पाण फ़ोन करे अगवा बाबति ॿुधायो आहे, कंहिं बाज़ियाब करायो वञे। ख़ैरपुर जे ॻोठ नगरेजा में मैयत खणी वेंदड़ ईदी रज़ाकार एम्बुलेंस समेत अगवा थी वियो आहे। ईदी रज़ाकार इमरान माची ख़ैरपुर जे ॻोठ में मैयत छॾे वापसि ईंदे अगवा थी वियो आहे। ईदी सेंटर जे इंचार्ज जो चवणु आहे त इमरान माची पाण फ़ोन करे अगवा बाबति ॿुधायो आहे, कंहिं बाज़ियाब करायो वञे। तफ़सील मालूम कयूं था, निसार खोखर लाइन ते मौजूदु आहे। जी निसार, इन हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि? जी हाँ, ईदी लाड़काणे जे सेंटर जो इंचार्ज है जैं इहा ॻाल्हि कई आहे त ईदी रज़ाकार इमरान माची जेको आहे सो लाड़काणे खां मैयत खणी ख़ैरपुर ज़िले जे ॻोठ नंगरेजा वियो। उन खां हाणे जेको आहे सो देरि थी वई, राति 1 बजे ताईं असां सोचियो त वापसि अची वेंदो, पर वापसि न अची सघियो आहे, जंहिंजे करे परेशानी थी आहे। हुन चयो आहे त ड्राइवर फ़ोन करे असांखे हाणे ॿुधायो आहे त हुनखे अगवा कयो वियो आहे। हुन ईदी जे पारां इहो अहिड़े वाक़े जो इतलाह जेको आहे सो एसएसपी ख़ैरपुर DIG सखर खे बि ॾिनो वियो आहे। ईदी सेंटर लाड़काणे जे इंचार्ज सलीम आरई जो चवणु आहे त असां जेको आहे सो भलाई कमु कयूं था। ड्राइवर ऐं एम्बुलेंस खे फौरी तौर ते बाज़ियाब करायो वञे त जीअं जेके रज़ाकाराना कम आहिनि उहे असां जारी रखी सघूं। जी ठीकु आहे निसार, वॾी महिरबानी इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ।